अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाहिद खुसो अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल। असांजे हिन चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, दुलाब जे मुतलिक़ अॼु वॾो पोस्टमार्टम करण वारो आहियां मां, ख़ासि करे खजू साहिब जी ॻाल्हि ते। ऐं तव्हां दोस्तनि खे अॼु ही अपडेट्स ॾियण वारो आहियां ऐं तव्हां खां इहो सुवाल मां अॼु कंदुसि। तव्हां सुवाल मूंखे कंदा ऐं तव्हांखे सुवाल मां कंदुसि, दुलाब आख़िर छो न आयो? जेका ॻाल्हि मूं कई उहा फिट बीठी। हाणे तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि यादि आई हूंदी न, जेका मां बार बार चई रहियो हुउसि, यारो खजू जी ॻाल्हि ते मूंखे भरोसो नथो थिए त दुलाब, मूंखे नथो लॻे दुलाब अचे सूमर ते, मूंखे नथो लॻे। मां पोइ इन वीडियो में लगातार मां तव्हांखे ॿुधाए रहियो हुयुसि त हिन महीने जी आख़िरी तारीख़नि में सफ़ा अची सघे थो या 11वें महीने में जेको आहे ड्रामो अची सघे थो। मां इहो ॿुधायो तव्हांखे त खजू साहिब वॾो डायरेक्टर आहे, इन ॻाल्हि कई आहे, लेकिन अञा ताईं सिंध टीवी वारनि अपडेट नाहे ॾिनी। ऐं मूंखे बि शक पइजे थो, मां पंहिंजो असांजो जेको तजुर्बो आहे, असांजा जेका राब्ता आहिनि, मां उहे इस्तेमालु कया ऐं उन्हनि में मूंखे इहो मालूम थियो त मुश्किल आहे। तॾहिं कल्ह सुबुह सां मां वीडियो ॾेई छॾी हुई ड्रामो। मां दोस्तो तव्हांखे ॿुधायो त ड्रामो राति मुश्किल आहे ऐं राति उअं ई थियो जेको तव्हां ॾिठो। तव्हां इंतज़ारु कयो, दुलाब ड्रामे जी हिकिड़ी किस्त बि न आई, कुझु बि अपडेट न आई। ऐं तव्हां हाणे असांखे नथा चई सघो, खजू साहिब खे कूड़ो चई सघो था। पहिरियों तव्हां एजाज़ मल्हां जी ॻाल्हि ते एतबार कयो, पोइ खजू जी ॻाल्हि ते एतबार कयो। माण्हुनि हर कंहिं अपडेट ॾिनी। मां जेको लगातार चवंदो रहियो, मां चयो ठीकु आहे, मां मञा थो खजू साहिब चयो आहे, पर मूंखे शक आहे इन ॻाल्हि में। 10 अक्टूबर वारी ॻाल्हि ते बि मां ईअं चयो हुयो, 21 अक्टूबर वारी ॻाल्हि ते बि मां ईअं चयो, उहा ई ॻाल्हि फिट बीठी। हाणे तव्हांखे मुंहिंजे मथां एतबार आयो आहे कि शायदि भाउ जेका अपडेट ॾिनी, ओके ॾिनी, सही ॾिनी। दोस्तो, जॾहिं असांखे कंफर्म थींदो आहे छा त असां ॿुधाए छॾींदा आहियूं। मां पोइ कंहिं वीडियो में इहो ई ॿुधायो, मां चयो खजू साहिब जे हथ में न आहे, इहो चैनल वारनि जे हथ में आहे। ड्रामो कॾहिं ॾियणो आहे, कॾहिं न आहे ॾियणो, खजू साहिब जे हथ में आहे। उहो डायरेक्शन सेट कंदो, शूटिंग कराईंदो, बसि उहो अॻिते डेटा मोकिले छॾींदो। पोइ चैनल वारा मालिकनि जे हथ में आहे त वीडियो कॾहिं पब्लिक करणी आहे। हीउ मुंहिंजो चैनल आहे न, मुंहिंजी मर्ज़ी, मां कहिड़े टाइम वीडियो पब्लिक कयां, शाम कयां, सुबुह कयां, जुमे ते कयां, छंछर ते, आचर ते, उहो बि उन्हनि जे हथ में आहे न। खजू साहिब जे हथ में कुझु बि न आहे। पर खजू साहिब ईअं हिकिड़ो शो छॾे ॾिनो, माण्हुनि खे हिकिड़ो बेवकूफ़ बणाई, जंहिंमें माण्हू बेवकूफ़ बणिजी विया, माण्हू इंतज़ारु कंदा रहिया ऐं नालो पंहिंजो ई ख़राबु कयईं। हेॾो वॾो डायरेक्टर बि कूड़ हणी सघे थो। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त चैनल खे लाइक, सब्सक्राइब, शेयर करियो त अॻिते बक़ाया अपडेट खे वधायूं। दोस्तो, मूंखे हेॾो गुस्सो हुयो इन शइ जो, मूंखे राति पक हुयो ड्रामो न ईंदो। तॾहिं मां कल्ह, तव्हां मुंहिंजी वीडियो हाणे बि वञी ॾिसो, चैनल ते पई आहे, सुबुह सां ई मां ॿुधाए छॾियो। 11 वॻे मूं अपडेट ॾिनी ऐं टियों ॾींहुं बि 11 वॻे अपडेट ॾिनी। मां चयो ड्रामो मुश्किल आहे। मां 7 बजे सुबुह सां जेकी मुंहिंजी वीडियो चढ़ंदी आहे, उन्हनि ते मां लगातार अपडेट ॾींदो आयो आहियां। तव्हां मुंहिंजा पुराणा सब्सक्राइबर आहियो, तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसंदा आहियो, तव्हांखे ख़बर हूंदी ऐं मुंहिंजी अपडेट तव्हां ॾिठी आहे, तव्हांखे यादि हूंदो। ऐं त मां ॻाल्हि जेका कई उहा ओके बीठी। हाणे दोस्तो, तव्हां उन्हनि खे चई सघो था, उन्हनि जे हेठां खजू साहिब जी वीडियो हेठां कमेंट करे सघो था वञी, बाबा तूं हेॾो वॾो डायरेक्टर थी करे तूं बि अहिड़ियूं ॻाल्हियूं करे थो, त पोइ माण्हू एतबार कंहिं ते करे। बहरहाल दोस्तो, जॾहिं बि ड्रामे जी किस्त ईंदी, मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, इंशाअल्लाह पकी रिपोर्ट ॾींदुसि त बाबा फलाणे टाइम ड्रामे जी एपिसोड अचण वारी आहे। इंशाअल्लाह ईअं ई थींदो, उहा ईंदी बि सही। हवेली जी अपडेट मां तव्हांखे ॾिनी, कंफर्म डेट ते हवेली आयो हुयो। ॿिनि ड्रामनि जिन अपडेट मां टाइम ते ॾिनी, उहे उन्हनि ते ई आयो। ऐं हीअ बि इंशाअल्लाह जॾहिं असां पकी अपडेट ॾींदासीं तव्हांखे अची वेंदो। खजू साहिब खां ग़लती न आहे, थी सघे थो खजू साहिब खे हुननि टाइम ॾिनो हुजे, मर्ज़ी आहे मालिक ते मथियां आहिनि न। खजू साहिब उहा ॻाल्हि करे छॾी मीडिया ते, खजू साहिब खे इहा ॻाल्हि करणी ई न हुई। खजू साहिब डायरेक्टर आहे, इहो वॾो डायरेक्टर आहे, टाइम न ॾे इन शइ जो। इहा ई ॻाल्हि करे आहे बाबा, चैनल वारा मर्ज़ी आहे मालिक आहिनि, जॾहिं बि वीडियो इहो एपिसोड ऑनियर करे उन्हनि जी मर्ज़ी आहे, मुंहिंजे हथ में कुझु ई न आहे। बसि ॻाल्हि ई ख़तमु हुई। पोइ शो थी बि न सघे हा। पर खजू साहिब इहे चई करे सॼी सिंध वारे जेका शौक़ीन आहिनि ड्रामनि जा, सिंध जा, उन्हनि जा दिलि ॾुखाए छॾियईं ऐं उन इंतज़ारु कयो जंहिं शइ जो, उहा शइ न मिली। दुलाब वरी ख़बर ई कूड़ी निकिती 21 तारीख़ वारी। सलाम आहे खजू साहिब खे। हाणे तव्हां असांखे घटि वधि न ॻाल्हाइजो दोस्तो, असां जेका हक़ सच आहे उन ते ॻाल्हाए रहिया आहियूं, ग़लति नथा ॻाल्हायूं। मां ॾिसां अॼु सुठा तव्हां कमेंट बि कया आहिनि, कमेंट बि शामिलु कंदो हलां त ॾिसूं तव्हां कमेंट में छा लिखियो आहे, मुंहिंजे बारे में छा लिखियो आहे, खजू साहिब जे बारे में छा लिखियो आहे। ॾिसूं त इहा अपडेट जेका ॾिनीसीं खजू साहिब ॾिनी, उन जे बारे में कहिड़ा सुठा कमेंट आया आहिनि, उहे बि शामिलु कंदो हलां। ऐं त पोइ अॻिते जीअं वीडियो डिघी बि न थिए, वीडियो पूरी सारी हुजे। दोस्तो, उस्मान जाड़ो साहिब जो मैसेज आयो आहे, रुॻो कूड़ पिया हणो। दुलाब जे बारे में मैसेज कयो आहे
जानी कूड़ असां न आहियूं, खजू साहब आयो आहे, तव्हां उन्ही खे चई सघो था, असांखे नथा चई सघो। उन अपडेट ॾिनी हुई जेका सॼी सिंध में पखिड़िजी वई। ऐं जेका कमेंट तव्हां दोस्तो मां शामिलु कंदो आहियां साम्हूं, भली बेड कर कमेंट बि हूंदो आहे शामिलु कंदो आहियां। मां चवंदो आहियां त का लिकायां न ॻाल्हि, ऐं मूंखां अहिड़ी का ॻाल्हि न थिए। तव्हांजे साम्हूं हुजे, जेको हक़ सच हुजे तव्हांजे साम्हूं हुजे। उस्मान भाउ, तव्हां उन खे चई सघो था वञी खजू साहब खे। रजब अली भट्टी साहब लिखियो आहे, वेरनि जी बस्ती जेको ड्रामो आहे इहो केतिरनि वारनि जो आहे, न त इहो सिंध टीवी वारनि जो आहे। ऐं अॻिते नवीद दर साहब खोड़सारा दिलि मोकिलिया लख गुरबजानी। ऐं कादिर खान जा दिलि आया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। माशूक लुंड साहब पुराणो सब्सक्राइबर आहे मुंहिंजो, वॾो पुराणो, वॾियूं महिरबानियूं। खोड़सारा इन जा दिलि आया आहिनि। असगर थीबो साहब जा दिलि आया आहिनि कमेंट में। असगर थीबो साहब काफ़ी कमेंट कया आहिनि, वॾियूं महिरबानी जोना जानी। मज़हर बुगियो साहब लिखियो, बादशाह दुलाब ड्रामे में ज़हर ज़िंदगी वारे मीरा ईंदी, रिमशा शाहज़ादी ईंदी या न, अपडेट ॿुधाए। इन खां तो राब्तो कयो या न? मां अञा राब्तो न थियो आहे, मां सुभाणे वारी वीडियो में इनशाला राब्तो करे मज़हर बुगियो साहब मां इनशाला इहो रिमशा शहज़ादी जी अपडेट तव्हांखे ॾेई छॾींदुसि त अचे थी नथी। सुभाणे हुन सां मां डायरेक्ट राब्तो कंदुसि, अॻे बि डायरेक्ट राब्तो कयो, डायरेक्ट राब्तो करे पुछा करे ॾींदुसि तव्हांखे। हुन चयो चंड ग्रहण खां सवाइ मुंहिंजी शूटिंग न आहे, ॾिसूं मथां हाणे दुलाब में एंट्री में पुछा करे इनशाला ॿुधाईंदुसि रिमशा शहज़ादी जी जेका बि अपडेट हूंदी सुभाणे वारी वीडियो में तव्हांखे मिली वेंदी। गुलाम रहीम साहब लिखियो आहे, 28 अक्टूबर ते दुलाब ईंदो। अञा इहा मां नथो चवां, तूं लिखियो आहे, तोखे ख़ुदा खे ख़बर या तोखे ख़बर, पर अहिड़ी का अपडेट न आई आहे 28 अक्टूबर जी। अब्दुल हफ़ीज़ साहब दिलि मोकिलियनि, काफ़ी सारा, वॾियूं महिरबानी सुहिणा। ऐं मज़हर बुगियो साहब लिखियो, भाउ शायदि वरी ॿियो प्रोमो ईंदो छा अपडेट वारो? जी अदा, अगरि प्रोमो न आयो त पोस्ट ईंदी सिंध टीवी वारनि जे तरफ़ां, या नंढिड़ो प्रोमो ज़रूरु ईंदो, उहो अपडेट थी ईंदो, उन में डेट बि ॾींदा, टाइम टेबल बि ॾींदा। हीअ जेको प्रोमो हुयो हीअ आरसी तौरु अवाम खे ॾेखारियो वियो त ड्रामो अचिणो आहे, तॾहिं त मां अॻे ई ॿुधाए रहियो हुउसि त बाबा मूंखे ख़बर हुई न त ड्रामो न ईंदो, अपडेट प्रोमो न आहे थियो, न त प्रोमो हिकिड़ी पहिरियों अपडेट थी वेंदो आहे। मज़हर बुगियो साहब ऐं HIOK लिए दिलि मोकिलियनि, खोड़सारा, वॾियूं महिरबानियूं। फ़िदा हुसैन दिलि मोकिलियनि, अब्दुलरहमान साहब खोड़सारा दिलि मोकिलियनि, लख कुर्बजानी। अलनवाज़ भाउ लिखियो आहे, तव्हांजी हर ख़बर सची आहे, अल्लाह ताला तव्हांखे सलामत रखे। अलनवाज़ मंगरियो फराम कंडियारो सिंध, ऐं तव्हां दुआऊं मोकिलियो आहिनि, स्टीकर मोकिलिया आहिनि, लख कुर्बजानी। बिल्कुलु मां पंहिंजी पूरी कोशिशि कंदो आहियां मुंहिंजी ख़बर सची मिले, दोस्तनि खे कोड़ी न मिले। हीअ ख़बर बि दुलाब वारी मुंहिंजी सची बीठी, कोन ईंदो कोन आयो। वॾियूं महिरबानी अलनवाज़ भाउ, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ऐं अॻिते हलूं था, परवेज़ भाउ कमेंट कयो आहे, दिलि मोकिलिया अथई, लख कुर्ब। अहसान अली रिंद साहब लिखियो आहे, तकरार छो नथो हले? अधे खे चवंदो हलां अहसान भाउ, तकरार ख़तमु थी चुको आहे ड्रामो, तकरार जेको ख़तमु थी वियो उहो त न हलंदो न वरी ॿीहर। राशिद अली दिलि मोकिलिया आहिनि, खोड़सारा महिरबानी। असलम नूरियो साहब दिलि मोकिलिया आहिनि। वली मोहम्मद समो साहब लिखियो आहे, अस्सलाम वालेकुम अदा, अल्लाह साईं सलामत रखई। वॾियूं महिरबानियूं, तव्हांजा दिलि बि आया आहिनि, दुआ आई आहे, अल्लाह तव्हांखे बि सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं मुक़ीद बलोच साहब, अब्दुल मुक़ीद बलोच सलाम वालेकुम लिखियो आहे, वॾियूं महिरबानियूं। वालेकुम सलाम, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो, जिथे बि हुजो, मालिक जी छपर छां में हुजो, खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। ऐं वली मोहम्मद समो साहब तव्हांजो दुआऊं पुॼी वियूं, अब्दुल कलीम महिरबानी सुहिणा। ऐं अॻिते हलूं था, मज़हर बुगियो साहब दिलि मोकिलिया आहिनि। ऐं काशिफ चन्ना साहब, अदा तव्हांजी मर्ज़ी। अदा मुंहिंजी मर्ज़ी न आहे, इहा सिंध टीवी वारनि जी मर्ज़ी आहे, उन्हनि ड्रामो न मोकिलिया, वॾियूं महिरबानियूं। मुशरफ बुगियो साहब लिखियो आहे, हिन महिल ताईं चैनल डेट नाहे ॾिनी, ड्रामो कोन ईंदो, अदा इंतज़ारु फज़ूल आहे करणु। बिल्कुलु न, इहो त मां यको चई रहियो हुउसि, फज़ूल न आहे इंतज़ारु, ईंदो सही ड्रामो। हिन महीने जी सफ़ा हाणे आख़िरी तारीख़ में ईंदो, यानी या मथे सूमर ते ईंदो जेको सूमर अचण वारो आहे, या वरी 11वें महीने जी पहिरें सूमर ते ईंदो, इहो मां तव्हांखे ॿुधायां थो। ऐं मोहम्मद असलम शुरू साहब लिखियो आहे, कमिंग सुन लिखियो अथई, अलाए छा अदा लिखणु नथा अचनि, बाक़ी अपलोड था कनि, जानी कमिंग सुन वग़ैरह सभु कुझु लिखियो पियो आहे। तव्हांजी ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई, असलम शुरू साहब। मोहम्मद असलम शुरू साहब लिखियो आहे, विच वारा जेके बि आहिनि सभु कूड़ था आणो, असां तव्हांखे सब्सक्राइब पिया करियूं, तव्हां असांखे रुॻो कूड़ था आणो। अदा इहो खजू साहब ॻाल्हि कई आहे, मोहम्मद असलम शुरू साहब, असां ॻाल्हि न कई आहे, को असां कूड़ न आयो आहे। मां तव्हांखे चयो ड्रामो न ईंदो, न आयो, मुंहिंजी ॻाल्हि ओके बीठी, सची बीठी, कूड़ हुन आयो, हुन चयो 21 अक्टूबर ते ड्रामो ईंदो। खजू साहब डायरेक्टर आहे वॾो ड्रामे जो, तव्हां उन खे चई सघो था, कावड़ न कजो सुहिणा, उन ते कावड़ कयो। अमीर अली साहब दिलि मोकिलियनि, लख कुर्ब।
काफ़ी सारा ॿिया क़दीर ख़ान जा दिल आया आहिनि। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम। जानी ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। वरी महिरबानी सुहिणा दुआऊं ॾियण जूं। मज़हर हुसैन लिखियो आहे, पाकिस्तान ड्रामो आहे बि सही या न? वेरनि जी बस्ती जे लाइ लिखियो अथई। बिल्कुल ड्रामो वेरनि जी बस्ती आहे। अदा इंशाअल्लाह तमामु जल्द साम्हूं अचण वारो आहे। इन जो को न को शो साम्हूं ज़ाहिर थींदो। बिल्कुल पक्को सोप सीरियल आहे। मुंहिंजी हाणे शूटिंग स्टार्ट थींदी तमामु जल्द। कुर्बान लिखियो आहे 28 पे चलेगा, माना 28 अक्टूबर जे नाले चए थो। इहा ॿिनि दोस्तनि लिखियो आहे 28 अक्टूबर। ॾिसूं 28 अक्टूबर में केतिरी सचाई आहे। जबार अली लिखियो आहे शाहिद भाउ ड्रामो छो न आयो? बिल्कुलु दा दुलाब ड्रामो अञा पोइ न ई आहे। हाणे जेको मां ॿुधायां न 28 अक्टूबर मुंहिंजे ख्याल में सूमर बीहे थो। मथे सूमर ते त मां बार बार चवां थो, जेको हाणे सूमर ईंदो उन ते ईंदो। उन ते बि पक न आहे, अञा अपडेट न आहे थियो सिंधी वारनि जो कुरमो। जे अपडेट थी वियो त 28 अक्टूबर यानी सूमर अॻियो सूमर जेको ईंदो उन ते पको ड्रामो अची वेंदो। जे अपडेट थियो न त 11 महीने जी शुरूआत रहे सूमर ते। वरी महिरबानी सुहिणा। ऐं धैराज ड्रामा कब आएगा? धैराज ड्रामा तो कोई नहीं है भाई। मिराज गुल लिखियो आहे। वरी महिरबानी। पर वेरनि जी बस्ती ड्रामो शूट थी रहियो आहे, उहो तमामु जल्द अदा अची वेंदो। ऐं मीर गुल जा काफ़ी सारा दिल आया आहिनि। लख कुर्ब ऐं ए ड्रामा लिखियो अथई। वरी महिरबानी मीर गुल साहिबु। अलनवाज़ लिखियो आहे, असां बि ईअं सम्झो त दुलाब न ईंदो। बिल्कुलु तव्हां सही सम्झो, बिल्कुलु। वरी महिरबानी अलनवाज़ भाउ। ऐं असगर थीबो साहिबु, गौसमंद भाउ, काफ़ी सारा दिल मोकिलिया आहिनि। खोड़ सारा लख कुर्ब। माशूक लुंड लिखियो आहे। माशूक लुंड साहब अस्सलाम वालेकुम, क्या हाल हैं आपके भाई? ये बताएं कि ड्रामा लॉन्च कब होगा? हम बहुत टाइम से इसका इंतज़ार कर रहे हैं। मैं आपका माशूक लुंड पुराना सब्सक्राइबर। बिल्कुलु मां तव्हांखे सुञातो। तव्हां हाणे माशूक प्लीज़ लिखियो आहे पंहिंजी आई डी ते। तव्हांजूं 2 आईडियूं आहिनि। वरी महिरबानी सुहिणा। जेको हाणे सूमर ईंदो मूंखे लॻे थो इन ते ड्रामो ईंदो। इन ते अगरि पुरमो अपडेट थियो त इन ते पको ईंदो, न त मथे 11 महीने जी शुरूआत वारे सूमर में। इहो सूमर 28 तारीख़ मुंहिंजे ख्याल में बीहे थो। बिल्कुलु दोस्त सही लिखियो आहे। इहा ई ॻाल्हि आहे, इहा ई अपडेट आहे जेकी तव्हांजे साम्हूं मां रखां थो वेठो। कमेंट हुया ॾिसो जेका शामिल कयासीं, अञा कुझु रहिया हलनि, इहे बि शामिल कया। भाउ खोड़ सारा दिलि मोकिलिया। लख कुर्ब। नुमान जरवार मुबारकू लिखियो आहिनि। अलाए छा जो मुबारकू अधु लिखियो आहिनि। वरी बि महिरबानी सुहिणा। तव्हां कमेंट कयो आहे लख कुर्ब। दोस्तो इहो हुया अॼु जा कमेंट जेका बि हुया मूं तव्हांजे साम्हूं रखिया ऐं कमेंट शामिल कया। हिकिड़ो कमेंट बि मूं हेॾे होॾे न कयो। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त माशाअल्लाह मूंखे इन शइ जी ख़ुशी आहे जेका मां अपडेट ॾिनी, जंहिंमें मां कूड़ो न थियुसि ऐं मुंहिंजी अपडेट पूरी बीठी। ऐं खजू साहब जेका अपडेट ॾिनी फेक निकिरी वियो आहे। जेका बि दोस्त गुस्सो करे रहिया आहिनि उन सभिनी खे चवंदुसि हथ जोड़े, बाबा इहा ड्रामे अचण वारी अपडेट खजू साहब जी आहे, तव्हां उन ते वञी गुस्सो कयो। मां लगातार इहो चई रहियो हुउसि त बाबा ड्रामो कोन ईंदो, मूंखे पक न आहे। वरी बि खजू साहब चयो आहे मतां अची वञे। मुंहिंजी इहा ॻाल्हि हाणे बि मुंहिंजा उहो वीडियो पिया आहिनि। इन वीडियो जे हेठां सभु हिकु वञी चेक करे सघो था, ॿुधी सघो था सुकून सां। जे मुंहिंजो कूड़ निकिरे मां तव्हांजो ॾोहारी बाबा, मां तव्हांखे माफ़ी वठंदुसि, लेकिन मूं को बि कूड़ न आहियो। मुंहिंजी ॻाल्हि 100% पकी आहे। पुराणा सब्सक्राइबर जेका आहिनि उन्हनि खे इन शइ जी ख़बर आहे। रोज़ु मुंहिंजी अपडेट ॾिसंदा आहिनि, ॿुधंदा आहिनि। बाक़ी जेको सूमर अचण वारो आहे इहो 28 तारीख़ वाक़ई बीहे थो। जेके दोस्त कमेंट कयो 28 तारीख़, सही कमेंट कयो अथई। इन सूमर ते ड्रामो अची सघे थो। बिल्कुलु कल्ह वारे वीडियो में बि मूं इहो ॿुधायो त 28 जेको नओं सूमर ईंदो उन ते ड्रामो अची सघे थो। हिन सूमर ते मुश्किल आहे। हाणे ॾिसूं था इहो सूमर बि ऐं अपडेट बि लगातार मां तव्हांखे ॾींदो रहंदुसि। मतां जेका बि अपडेट हूंदी तव्हां सां ई शेयर कंदुसि, तव्हां खां न लिकाईंदुसि। ऐं जा हिन सूमर जेको अचण वारो आहे इन ते इहा 9 महीने जे सूमर में ड्रामो अचिणो त आहे। ड्रामो लिकाईंदा त कोन काॾे कंदा। मूंखे लॻे थो खजू साहब ऐं सिंध टीवी वारा पाण में पैसनि ते नथा ठाहिनि, इन जे करे इहो ड्रामो अध में फासी वियो आहे, रोलड़ो बणिजी वियो आहे। ऐं ड्रामे जो को न को सिर मुंहुं नथो निकिरे। मूंखे अंदाज़ो ईअं लॻे थो ही पाण में ठहनि कोन था डायरेक्टर ऐं मालिक कंपनी वारा। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां सां सुभाणे वारी वीडियो में। ऐं जेका बि दोस्त आहिनि सभिनी खे चवंदुसि कमेंट सुठा लिखिजो इन वीडियो जे हेठां। पंहिंजी क़ीमती राय सां असांखे आगाह कजो। इंशाल्लाह सुभाणे वीडियो में उहे सभु कमेंट मां शामिलु कंदुसि। जेका बि तव्हांजी पंहिंजी राय हुजे पंहिंजे कमेंट सेक्शन में लिखंदा कयो दोस्तो, इंशाल्लाह असां शामिलु कंदासीं। ऐं सभिनी दोस्तनि खे चवंदुसि बाबा कंहिं ते को गुस्सो बि न करे। मुंहिंजी अपडेट को कूड़ी न आहे। जेका ॿिया यूट्यूबर ॾेई रहिया आहिनि तव्हां उन्हनि जी अपडेट ॾिसो, वॾो फ़र्क़ु हूंदो मुंहिंजी अपडेट में उन में। मां बार बार इहो चई रहियो हुउसि बाबा ड्रामो मुश्किल आहे, मुश्किल ई थी वियो।
असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुशि हुजो, आबाद जो लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। जिथे बि हुजो मालिक जी छपर छां में हुजो। अल्लाह हाफ़िज़।